ॿ ॾींहं गुज़री वञण खां पोइ इंटरनेट मुतासिर छो आहे? इंटरनेट बंदि थियण जो सबबु। साइबर सिक्योरिटी सर्विस फ़राहम कंदड़ क्राउड स्ट्राइक पारां माइक्रोसॉफ्ट सिस्टम खे मोकिलियल सिक्योरिटी अपडेट खां पोइ मसइलो 2 ॾींहनि खां पोइ बि हल न थी सघियो। क्राउड स्ट्राइक हिकु अमरीकी साइबर सिक्योरिटी कंपनी आहे जेका माइक्रोसॉफ्ट समेत ॿियनि कंपनियुनि खे सिक्योरिटी ख़िदमतूं पेश करे थी। जॾहिं त साॻी कंपनी 19 जुलाई ते पंहिंजी सिक्योरिटी सॉफ्टवेयर फॉल्कन सेंसर सॉफ्टवेयर जी अपडेट माइक्रोसॉफ्ट कंप्यूटर ते मोकिली, तॾहिं माइक्रोसॉफ्ट विंडोज़ खे मसइलो थियो ऐं दुनिया जूं वॾियूं कंपनियूं घटिजी वयूं। मसइले खे 2 ॾींहं गुज़री विया आहिनि। क्राउड स्ट्राइक खां नए सॉफ्टवेयर अपडेट मोकिलण सां मसइलो हल न थी सघियो। टेक्नोलॉजी माहिरनि अॻु में ई चयो हो त इंटरनेट में मसइलो हाणे हल थी वेंदो, जंहिं में केतिरा ई ॾींहं लॻी सघनि था ऐं हर मुल्क खे टेक्नोलॉजी ऐं इंटरनेट में मसइलो हल कंदा। न्यूज़ एजेंसी रॉयटर्स मूजिबि माइक्रोसॉफ्ट जे ख़िदमतुनि में रुकावट ॿिए ॾींहुं बि दुरुस्त न थी सघी आहे, पर मुख़्तलिफ़ मुल्कनि पंहिंजो सिस्टम दुरुस्त करे VPN जे ज़रिए कमु शुरू कयो। रिपोर्ट में टेक्नोलॉजी माहिरनि जे हवाले सां ॿुधायो वियो आहे त क्राउड स्ट्राइक पारां मोकिलियल फाल्कन सेंसर सॉफ्टवेयर जे अपडेट थियल नुस्खे में कोडिंग जी ग़लती सबबि माइक्रोसॉफ्ट सर्विसेज में मसइलो थियो। माहिरनि जो चवणु आहे त मुमकिन आहे त क्राउड ट्रैक माहिरनि सॉफ्टवेयर मोकिलण खां अॻु सही तरीक़े सां चेक न कयो हुजे ऐं सॉफ्टवेयर जी कोडिंग सबबि माइक्रोसॉफ्ट जूं ख़िदमतूं मुतासिर थियूं, जेकी हाणे सही तौरु हल कयूं वेंदियूं। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में बैंकूं बि मुतासिर आहिनि। इंटरनेट जी ख़राबी सबबि दुनिया में घटि 3300 परवाज़ूं रद्द कयूं वयूं ऐं मुसलसल परवाज़ूं रद्द थियण जा इम्कान बि वधी विया आहिनि। ब्रिटिश TV चैनल स्काई न्यूज़ बि इंटरनेट में मसइले सबबि पंहिंजी लाइव ब्रॉडकास्ट खां महरूम थी वई।